नौशरो फिरोज़ मावा खे ख़बर ॾींदा हलो मंज़ूर मलक जी रिपोर्ट मुताबिक़ मिठियाणी भरिसां कोड़े जा भाण में सरकारी ॿेले जी गैरकानूनी वाढी ऐं सरकारी ॿेले जे ज़मीननि ते कब्ज़नि ख़िलाफ़ ॻोठनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी हाकिम अली सोलंकी, सरफराज़ सोलंकी ऐं ॿिया करे रहिया हुआ। अॻुवाणनि पारां ॿेले खाते जे करप्ट ऐं राशी अमलदारनि ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻुवाणनि जो चवणु हो त हिक तरफ़ सरकार किरोड़े रुपया ख़र्च करे नर्सरियूं लॻाए माहौल खे आलूदगीअ खां बचाइण लाइ क़दम खणी रही आहे, त वरी ॿिए तरफ़ ही नौशरो फिरोज़ जे ॿेला खाते जा अमलदार रिश्वत एवज़ ॿेलनि जी नसलकशीअ में रुधल आहिनि। अॻुवाणनि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कयो त नोटिस वठी ॿेले खाते जे करप्ट कामरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ॿेलनि खे बचाइण लाइ जोगा क़दम खंया वञनि।